केतिरो न मज़ेदार जूस आहे ही फरास। थैंक यू। मुंहिंजी अम्मी मुंहिंजे लाइ नंबर ब्लॉक्स वठी आई आहे। हलो हिननि ब्लॉक सां हिकु गेम खेॾूं था। कहिड़ी गेम? हे ॾिसो हिननि नंबर ब्लॉक्स खे, हिननि ते नंबर्स लिखियल आहिनि। थोरो पढ़ हिननि खे। 1 2 3 4 5 6 7 8 9। ही 0 आहे न? हा सही सुञाणो। हे 0 आहे। ही नंबर 4 आहे। तानिया छा तव्हां ॿुधाए सघो था त what is 1 less than 4? या वरी what number comes before 4? 3 comes before 4। यानी 3 4 खां पहिरियां ईंदो आहे। Good. And what is 1 more than 4? या वरी what number comes after 4? 5 comes after 4। यानी 5 4 खां पोइ ईंदो आहे। Very good. And 4 is between 3 and 5। यानी 4 3 ऐं 5 जे विच में ईंदो आहे। Yani we have learned that there are numbers that are before, between and after any number. हाणे असां वारी वारी सां हिक ॿिए खां सवाल पुछंदासीं। जंहिं सही जवाब ॾिनो उहो हिन बाउल मां कैंडी खणंदो। पोइ त मां ही खटंदसि। What comes before 6? या वरी what is 1 less than 6? 5। Correct। ही कैंडी मुंहिंजी थी। मज़ेदार। हाणे मां सवाल कंदसि। What comes between 1 and 3? 2। मुंहिंजी कैंडी। हे त आसान हुयो। हाणे भला हिन जो जवाब ॿुधाओ। What comes after 7? What is 1 more than 7? 5 6 7 आहा 8। लॻे थो ही सभई कैंडीज़ मुंहिंजे लाइ आहिनि। त दोस्तो असां हीअ गेम खेॾी रहिया आहियूं। तव्हां बि हिननि सवालनि जी प्रैक्टिस करियो। What comes between 0 and 2? Correct. It is 1. Which number comes between 5 and 9? Correct answer is 6, 7 and 8.